हिकु कंजूस शहर जी मज़दूर पीढ़ीअ ते आयो, जंहिंखे ॾिसी वेठल मज़दूर उथी अची कंजूस माण्हूअ वटि पहुता। कंजूस खेनि चवणु लॻो, तव्हां मां केरु केरु 300 ॾिहाड़ीअ ते मूं सां हलंदो? इहो ॿुधी मज़दूर मथसे खिलण लॻा त हिकु मज़दूर चयो, साईं मुंहिंजा, अॼुकल्ह मज़दूर जी ॾिहाड़ी 800 रुपयनि खां घटि नाहे। तव्हां छो था असां ते ज़ुल्म कयो? असां मंझां केर बि न हलंदो तव्हां सां। पाण ते हरू भरू माण्हू न खिलायो। कंजूस माण्हू पंहिंजी ॻाल्हि ते ज़िद ॿधी बीठो त कुझु मज़दूर वापसि वञी वेही रहिया। उन्हनि मंझां हिकु ग़रीब इंतिहाई मजबूर मज़दूर, जंहिंजे चहिरे मंझां ई तंगदस्ती ऐं मजबूरी अयां हुई, सो अची कंजूस जी मोटरसाइकिल ते वेही रहियो ऐं चवणु लॻो, साईं हलो, मां थो तव्हां सां गॾु हलां। हूअं बि बेरोज़गार थी सॼो ॾींहुं गुज़ारण खां बहितर आहे त 200-300 रुपया मिली पवंदा। कंजूस माण्हू उन मज़दूर खे खणी सिधो अची हिकु किरयाने जे दुकान ते पहुतो ऐं उतां राशन वठी मज़दूर खे ॾिनाई ऐं 500 रुपया कैश ॾींदे चवणु लॻुसि, बसि तुंहिंजो एतिरो ई कमु हुयो, हाणे तूं वापसि पंहिंजे घर वञी सघीं थो। ऐं उहो मज़दूर पंहिंजे घर ॾांहुं रवानो थी वियो। अहिड़ीअ तरह साॻियो ई कंजूस माण्हू ॿिए ॾींहुं अची मज़दूर पीढ़ीअ ते पंहिंजी मोटरसाइकिल ते पहुतो ऐं मज़दूरनि सां मुखातिबु थींदे चयाईं, केरु आहे जेको मूंसां गॾु 300 ॾिहाड़ीअ ते हलंदो? मज़दूर, जिन खे गुज़िरियल ॾींहं वारे मज़दूर इन कंजूस माण्हूअ बाबति सॼी हक़ीक़त करे ॿुधाई हुई, से ॼण त तयारु लॻा वेठा हुआ। से अची फौरन उन कंजूस वटि पहुता। कंजूस माण्हूअ खेनि पंहिंजी एड्रेस ॾिनी ऐं चयो त जल्दी अची पहुचो। थोरीअ देरि बाद सभु मज़दूर उन ॿुधायल एड्रेस ते पहुता ऐं पोइ सुबुह खां शाम ताईं उन कंजूस माण्हूअ उन्हनि खां कमु करायो ऐं शाम जो खेनि 300-300 रुपया ॾेई फ़ारिग़ कयो।